हिकड़ी सिर्फ गाल बुधाया अंदाजो लगायो। हजरत अमीर उमर जे दौरे खिलाफत में अमीर उमर जो नालो काफर बुधंदा हुया, दकंदा हुया। मदीने जे मीर फरमायो इन्नी लअंजुर इला शयातीनल इंस वल जिन कद फर्रू मिन उमर। मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा दिसी रहो हां मुझो उमर जह गली खां अचे तो शैतान इंसान हुजन या जिन मुझे उमर के दिसी करे रस्तो छदे भजी था वञने। उन्हें सुने अमीर उमर पंहिंजे दौरे खिलाफत में वक्त जो बादशाह हुआ। हजरत अमीर उमर वक्त जो बादशाह हुआ। मस्जिद नबवी में खुतबो दई रहियो आ। हुजूर जा सहाबिया दो वेठा हल। अमीर उमर खुतबो दई रहियो आ। मुझो सुनो अलीउल मुर्तजा शेरे खुदा भी वेठो आ। इमाम हसन भी वेठो आ। इमाम हुसैन भी वेठो आ। हुजूर जा दीवाना वेठा हन। हजरत उमर खुतबो पियो दे। इमाम हुसैन नंढड़ो आ। उथी करे सुने उमर दे निहारे तवज्जह कयो। सुने उमर दे निहारे चंदो ए उमर छा तो चवे ए उमर या उमर ए उमर। अरबी में या उमर, सिंधी में ए उमर। हजरत उमर पांजो खुतबो बंद कयो। हजरत इमाम हुसैन दे निहारण लगो। इमाम हुसैन चयो इन मुझे नाने जे मिंबर ता लह इहो मिंबर तुझे नाने जो आ या मुझे बाबे महबूब मुस्तफा जो आ। जागो था वक्त जे बादशाह के शेर जो बच्चो शेर हो। शेर जो बच्चो शेर होंदो आ। हेडा इमाम हुसैन इए चयो। हजरत अली पंजे कावड़ में निहार चे हुसैन छाथो करी। हजरत उमर चे सोना अली शहजादे के न रोक। तारीख पूरी दुनिया जी पढ़ो। हजरत उमर मिंबर ता लही आयो। जुम्मे जो खुतबो होयो सहाबा वेठा होया। हजरत उमर सुनो लही आयो। हेठ लही करे हेदे निहारियो। मथे ते टोपी हुई या दिस्तार हुई उहा बिल्लाहे करे हिया हथन में झले करे। ए भरे वठो मूवीअ ते हिया हथन में झले करे। उन नंढड़े इमाम हुसैन दे निहारे मुझे सुने उमर चयो मुझा सोना ही मिंबर भी तुझे बाबे मोहम्मद करीम जो। ए असां जे मथे ते जेका इज्जत जी पग्गा इहा ब खैरात महबूब मुस्तफा जे दरड़े जी आ।